हिकु माण्हू आरा मशीन ते आयल वणनि जा बुंड ॻणे थो पियो त हिकु पासे खां वतायो फ़क़ीर अची निकिरे थो। वढियल वणनि खे ॾिसी अरमान मंझां खेसि वणकारीअ वारो मंज़र यादि अची वञेसि थो। वतायो फ़क़ीर हमराह खां अची पुछे थो, अरे बे क्या पे करेंदा है? कर ख़बर छा पियो करीं? हमराह हको बको थी चवेसि थो, माल थो ॻणियां। अरे माल दो गणिया माल। वतायो मथसि ॾमिरजी पवेसि थो ऐं चवेसि थो, अड़े हेॾे तव्हांखे शर्म नथो अचे? तव्हांखे ख़बर आहे कटियल वण हिन क़ौम जे ईंदड़ मुस्तक़बिल जे नसुल लाइ ऑक्सीजन हुआ। तव्हां ज़ालमनि वण वढाए हणी गर्मीअ खे वधाए छॾियो आहे। हिननि वणनि जे वढण जे करे ॾिसी थो न, साह जी तकलीफ़ुनि वारनि मरीज़नि सां इस्पतालूं भरी पयूं आहिनि। तव्हांखे त बसि माल कमाइणो आहे। अड़े इहो यादि रखी छॾियो, जिन बचनि जे लाइ तव्हां वण वढे माल था ठाहियो, इहे ई तव्हांजा बचा वणनि जी वाढीअ सबबि पैदा थींदड़ मसइलनि सां मुंहुं ॾींदा ऐं तव्हांजी सॼी जो सॼी कमाई हराम थी वेंदी। वताए जी इहा ॻाल्हि ॿुधी हमराह शर्मिंदा थिए थो ऐं वताए खे ॿाहूं ॿधी हिकु पासे खां निकिरी वञे थो।